दरिया खान मरी ऐं आसपास वारनि इलाइक़नि चौनारी तेतरी मंगिया मोरी खुरड़ो मेहरानपुर अता मोहम्मद लाशारी हाजी जवायो सियाल मौलवी गुल मोहम्मद खासखेली समेत ॿियनि इलाइक़नि में तेज़ हवा खिवण गजगोड़ सां तेज़ बरसात सबबि बरसात जो पाणी बाज़ारनि घिटियुनि घरनि दुकाननि ऐं वोणनि जे तयार थियल फसल में भीजी वियो। बरसात जे पाणी सबबि दुकानदार शहरी तोड़े ईद ख़रीदारी लाइ ईंदड़ अवाम सख़्त परेशान। बरसात जे पाणी टाउन इंतजामिया जी पत वाइकी करे छॾी। जॾहिं त वोण जे फसल में बरसात जो पाणी बीहण सबबि फसल खे नुक़सान जो अंदेशो। बरसात सबबि दरिया खान मरी फीडर जी बिजली बंदि हुजण सबबि शहरी ऐं इलाइक़े वासी सख़्त परेशान।